फ़क़ीर साईं पंहिंजे फ़न जी दुनिया में पंहिंजे मुल्क खां अलावा ॿाहिरीं दुनिया में पिणु ख़ूब ॻायो, जंहिंमें लंडन, जर्मनी, इटली, हॉलैंड, बेल्जियम, फ्रांस, स्विट्ज़रलैंड, अमेरिका, न्यूयॉर्क, ट्यूनिस, तुर्की ऐं ॿियनि मुल्कनि में फ़न जो मुज़ाहिरो करे पंहिंजे मुल्क जी नुमाइंदगी कई। फ़क़ीर साईं पंहिंजी ज़िंदगी में खोड़ सारा मञता एवार्ड हासिल कया, जंहिंमें 2 भेरा लतीफ़ एवार्ड, सचल एवार्ड, मिस्री शाह एवार्ड, PTV एवार्ड, साना एसोसिएशन एवार्ड अमेरिका में, मासूम सांगड़ाई एवार्ड ऐं ॿिया पिणु केतिरा ई मञता एवार्ड हासिल करे चुका आहिनि। फ़क़ीर साईं 2008 ईस्वी में 6 महीननि में मुकमिल क़ुरान पाक जो कलमी नुस्ख़ो पंहिंजे हथ अखर लिखण जो शरफ़ हासिल कयो। फ़क़ीर साईं एॾा त नफ़ीस मिज़ाज हुआ जो जवानी खां वठी एसी ताईं टोटल वज़न 32 या 33 किलो रहियो, ऐं जॾहिं ॻाईंदा हुआ त माण्हू चवंदा हुआ हेॾो आवाज़ किथां थो निकिरे, पाण कॾहिं लालच ऐं तमन्ना रखी न ॻायो, अल्लाह जे इश्क में गुम थी ॻाईंदा हुआ। ऐं फ़क़ीर साईं राग खे इबादत सम्झी ॻाईंदा हुआ, हर वक़्तु तौबा जे तस्बीह पढ़ंदा हुआ। पंहिंजे मैखाने ते हिकु मख़सूस कमिरो याने तकियो आहे जंहिंमें इबादत कंदा हुआ। ज़िंदगी में कॾहिं बि टहक ॾेई न खिलिया, ॻाइण खां पहिरीं वुज़ू करे स्टेज ते ईंदा हुआ, इहा ख़बर गॾु हलण वारनि खे बि न पवंदी हुई। पाण पंहिंजो पाण खे घणो लिकाईंदा हुआ ऐं खेसि पंहिंजे लिखियल शाइरी ऐं फ़क़ीरी खे पोशीदा रखंदा हुआ। पंहिंजी शाइरी पाण कॾहिं बि कोन ॻाईंदा हुआ ऐं चवंदा हुआ त असांखे दरवेशनि जी शाइरी ॻाइणु खपे ऐं उन्हनि जे पैगाम खे आम करणु खपे। कॾहिं कॾहिं ख़्यालु पवंदो हो त काफ़ी लिखंदा हुआ ऐं मूंखे चवंदा हुआ त बाबा बरकत मुंहिंजे विसाल खां पोइ मुंहिंजी शाइरी फ़क़ीरनि खां ॻाराइजां, ऐं असां औलाद सां तमामु घणो प्यारु कंदा हुआ ऐं कॾहिं बि पूरी ज़िंदगी में झिणक न ॾेई कॾहिं बि सॾु कंदा हुआ त चवंदा हुआ बाबा बरकत, बाबा मिस्री, बाबा आशिक़, बाबा कलंदर, बाबा इमदाद करे सॾींदा हुआ। फ़क़ीर साईं कॾहिं कॾहिं चवंदा हुआ बाबा बरकत मां पंहिंजी वञण जी तारीख़ तव्हांखे ॿुधाईंदुसि। फ़क़ीर साईं जॾहिं 63 सालनि जा थिया त हिकु दोस्त शेवा कंदड़ नाले फ़र्शू मेघवाड़ उनखे चयाईं त जेका मूं बनी वरिती आहे उन में हिकु मैखानो तयारु करायो ऐं आउं तयारु आहियां, सिर्फ़ु मैखाने जो कमु शुरू थिए। ऐं बाबा बरकत खे चयो त उहो मैखानो जल्द तयारु कराए ऐं पोइ हुन मूंखे ॿुधायो ऐं पोइ असां ॿाहिरनि गॾिजी मैखाने जो कमु शुरू करायो। जॾहिं मैखानो तयारु थियो त अचानक फ़क़ीर साईं खे मैदे जी तकलीफ़ शुरू थी। असां फ़क़ीर साईं खे साबिक़ा सेक्रेटरी हमीद आख़ून जे मार्फत SUIT कराची में दाख़िल कयो। उन दौरान मूं वॾी तजसुस सां रखी फ़क़ीर साईं खां पुछियो त बाबा साईं तव्हां जेका तारीख़ ॿुधाई उहा अची वई आहे छा? फ़क़ीर साईं मुस्कुराए चयो बाबा बरकत अञा न, देरि आहे। पाण कॾहिं कॾहिं चवंदा हुआ मुंहिंजो वालिदा 10 मुहर्रम ते जहान छॾियो ऐं आउं पंहिंजे विसाल जी तारीख़ तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। उनखां पोइ फ़क़ीर साईं जो ऑपरेशन नेशनल सेंटर कराची में करायोसीं ऐं फ़क़ीर साईं बिल्कुलु तयारु थी विया हुआ ऐं पहिरें रमज़ान खां फ़क़ीर साईं 18 रमज़ान ताईं सुबुह जो रोज़ाने उथी चवंदा हुआ बाबा इजाज़त ॾियो त मुल्क वञा। जॾहिं 19 रमज़ान जी सुबुह थी चयाईं बाबा बरकत ॻोठ वारनि खे घुरायो त हाणे मोकिलाइजे, असांजो सफ़रु शुरू थियण वारो आहे। ॻोठ वारा अची विया, पाण हर हिकु माण्हू सां मोकिलायो ऐं हर माण्हू खे हिदायत कंदा रहिया बाबा ही जहान फ़ना जो आहे, असां पंहिंजे मुल्क बका ॾे रवाना थियण वारा आहियूं। ऐं फ़क़ीर साईं पंहिंजे पुटनि सां मुख़ातिब थी चयो त बाबा ॻोठ ऐं पाड़े जी पारत हुजे ऐं हमेशह ॿधी में रहिजो। बाबा बरकत खे मुंहिंजी जाइ ते सम्झिजो, ऐं तव्हां सां गॾु हमेशह हूंदुसि। मूंखे पंहिंजे मैखाने में ॻाए वॼाए दफ़न कजो ऐं मुंहिंजे मुर्शिदनि जी तव्हांखे पारत हुजे। हाजन शाह मस्त जो वधि में वधि ख़्यालु कजो। सोनो फ़क़ीर मुंहिंजो 6हों पुटु आहे जेको फ़क़ीर साईं जो भाणेजो आहे।
उनजे हर हाल में तव्हांखे पारत हुजे। दरगाह मंठार फ़क़ीर सां नातो निभाइजो। मुंहिंजे हादी पाक फ़क़ीर मोहम्मद बख़्श ज़ामिन साईं सां हर वक़्तु साथ में रहिजो ऐं दरगाह जी हाज़िरी भरण में बरकत बाबा कॾहिं बि कोताही न कजां। बाक़ी शयूं वसियतनामे में लिखियूं अथमि, सो सादिक फ़क़ीर वटि मौजूदु आहे, उहो बिरादरी खे पढ़ी ॿुधाइजो। ॻोठ जे हिंदू बिरादरी खे पिणु साॻिए ॾींहुं घुराए सभिनी खां मोकिलायो ऐं पोइ उन दौरान फ़क़ीर जे फ़र्ज़ंद डॉक्टर मिस्री जमाल जॾहिं ब्लड प्रेशर चेक कयो त उहो बिल्कुलु ज़ीरो थी वियो हो ऐं पाण बेधड़क वसियतूं कंदा रहिया ऐं ॻाल्हाईंदा रहिया। हू बि चवंदा आहिनि त फ़क़ीर साईं उन शइ जा मोहताज न हूंदा आहिनि। असां फ़क़ीर साईं खे हैदराबाद हलण लाइ चयो। फ़क़ीर साईं चयो भली वठी हलो, बाक़ी मूं अव्हांखे टाइम ॿुधाए छॾियो आहे। 21 जी राति पाण हितां रवाना थींदासीं। असां फ़क़ीर साईं खे 20 जी राति राजपूताना अस्पताल में दाख़िल करायो। उते पिणु कचहरियूं कंदा रहिया ऐं 20 रमज़ान जो रोज़ो बि पाण रखी छॾियो हुअऊं। सुबुह जो सवेर उथी चवणु लॻा, बाबा बरकत, बाबा मिस्री, अॼु शाम पंहिंजी तयारी आहे, बिल्कुलु न घबराइजो। पाण क़ुर पढ़ंदा रहिया ऐं करबला जे शहीदनि ते पिणु सलाम पढ़ंदा रहिया ऐं मूंखे चयो, बाबा बरकत ज़ामिन साईं जो नंबर मिलायो त इजाज़त वठूं। मूं नंबर मिलाए ॾिनो। पाण बेधड़क ज़ामिन साईं खे चयो, बाबा हाणे इजाज़त था वठूं, असांजो सफ़रु रवां दवा आहे। ऐं पाण मुर्शिद खां फ़ोन ते ॻाल्हाइण लाइ चयो। अचानक मुर्शिद पाक इस्पताल पहुची विया। पाण ॾाढा ख़ुशि थिया ऐं मुर्शिदनि सां ख़ुशि थी मिलिया ऐं चयो त सुठो बाबा अची वियो। बाबा नूर मोहम्मद शाह ऐं मीरान शाह, असां हाणे तयारु वेठा आहियूं, पंहिंजे मुल्क दारुल बका ॾांहुं इजाज़त ॾियो क़िबला। मुर्शिदनि खां इजाज़त वठी चयाईं, क़िबला हाणे तव्हां हलो त असां बि अचूं पिया। आख़िर इहो अजीब वक़्तु अची वियो जेको फ़क़ीर साईं ॿुधायो। मग़रिब जी अज़ान लॻी, 20 जो रोज़ो खुलियो, 21 रमज़ान जी राति आई। फ़क़ीर साईं चयो, बाबा बरकत, बाबा मिस्री, सोनो फ़क़ीर, मुंहिंजा हथ पेर ठाहियो। इहो अजीब वक़्तु हो असां पुटनि लाइ जेको ज़िंदा जा हथ पेर ठाहिणु शुरू कया। बहरहाल असांखे पूरी पक हुई, छो त फ़क़ीर साईं मुकमिल फ़क़ीर हुआ। असां हथ पेर ठाहिया ऐं फ़क़ीर साईं पंहिंजे रूह खे इशारो करे चयाईं त हाणे हल उॾर पखी। फ़क़ीर साईं जी अञा चवण जी देरि ई छा हुई जो ही बका जो पखी परवाज़ करे रवानो थियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।